काज़ी अहमद शहर में समाजी कमन के हवाले से ताज़ो ही जोड़ल तंजीम नौजवान समाट इताद पारा जागृता मुहिम सिलसिले में तकरीब कोठाई हुई। टाउन कमेटी के वार्ड नंबर 3 उन्हड़ मोहल्ला में नौजवान समाट इताद के मुकर्रर कयल मेंबरन जुबैर अहमद दरवेश ऐं शहजाद जुमानी तरफा सरदार गार्डन काज़ी अहमद में शानदार तकरीब कोठाई हुई, जंहिंमें उन्हड़ मोहल्ला समेत ॿियनि इलाक़नि सां तालुक रखंदड़ रहवासी नौजवान वॾे अंग में शिरकत कई। तकरीब ख़िताब कंदे नौजवान समाट इताद के चेयरमैन जाम रोहिल उन्हड़ चयो त शहर जी सफ़ाई जो कमु असांजी तंज़ीम शुरू करायो ऐं पोइ रंडकूं विधियूं हुयूं, पर हक़ जी राह में ईअं ई थींदो आहे, रंडकूं ऐं रुकावटूं ईंदियूं आहिनि। संदसि चवणु हो त समूरे शहर जी हालत ख़राब आहे। शाही बाज़ार, रेडियो बाज़ार, शेर मोहम्मद कॉलोनी, उन्हड़ मोहल्ला, पीर मोहल्ला समेत ॿियनि इलाक़नि में सफ़ाई न पई थिए, रुगो खाना पूरी कई पई वञे। उन्हनि मुताबिक़ त फौरी तौर ते शहर जे सभिनी इलाक़नि जी बिना के फ़र्क़ जे सफ़ाई कराई वञे। उन खां अॻु नौजवान समाट इताद जे वाइस चेयरमैन जाम शाहरुख उन्हड़, आसिफ राजड़, मीर जाम उन्हड़, शाहनवाज़ धारेजो, जुबैर दरवेश, मुसैब खान यूसुफजई, आमिर लाखो साफ़िन, अब्दुल गफूर राजपूत, साहिल लाखो समेत ॿियनि पिणु ख़िताब कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।